लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक 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 या अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम सुभानअल्लाह अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़द जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन सुभानअल्लाह सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यदिना व मौलाना महबूबिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन सुभानअल्लाह अवल अला अलीम आला आलम जो धणी कादर पंहिंजी कुदरत से काई माहे कदीम वाली वाहिद वहदहू राज करब रही सुभानअल्लाह सो सारा सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ो जोड़ जहान जो सुभानअल्लाह जोड़े जोड़ जहान जी पाण कयई परवार हामी हादी हाशमी सरदार न सरदार सुहे साहबन सथ में मंझ मस्जिद मणियादार तो चंगा चारई चौधार वाहे कांदा हबीब से सुभानअल्लाह जाम तमाची आयो वरी थी वराण की झर बिन्ही कंधिए रातो ॾींहं रिहाण परची वेठो पाण थियूं मरकन मच्छी वारियूं सुभानअल्लाह हमदई सलात खां बाद मुअज़्ज़ज़ सामीन हज़रात ऐं स्टेज ते वेठल मुंहिंजा उस्ताद गिरामी हज़रत अल्लामा व मौलाना क़िबला साईं मुफ्ती हाजी मोहम्मद आदम सिकंदरी साहिब साईं मुफ्ती ग़ुलाम नबी सिकंदरी साहिब साईं हाफ़िज़ नूरमन सिकंदरी साहिब ऐं मुंहिंजो उस्ताद क़िबला साईं हाफ़िज़ असगर अली सिकंदरी साहिब अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मूं गुनाहगार तमाम बुज़ुर्गनि जी ख़िदमत में अल्लाह ताला जल्ल जलालहू जे कलाम पाक जा कुछ अल्फाज तिलावत करण जो शरफ़ हासिल कयो आहे। इंशाअल्लाहुल अज़ीम थोरे ई टाइम में उन्हनि जो तर्जुमो ऐं उन्हनि जे मुतालिक़ चंद महरूज़ात तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ रखी ऐं मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ग़ुलामनि जी लिस्ट में पंहिंजो नालो लॻराए ऐं पंहिंजी जॻह वठंदुसि। अल्हम्दुलिल्लाह ही प्रोग्राम आहे ही छा आहे ऐं चवां थो ही मिलादुन नबी जो प्रोग्राम कोन्हे ही शाहनवाज़ कुंभार जे यारनि खे ही पैगाम आहे। ॾिसो मुस्तफ़ा जो शान केॾो वॾो आहे सुभान अल्लाह। महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे
उन गुस्ताखन के ही पैगाम है ॾिसो मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सां अल्लाह ताला जेको वाइदो कयो आहे वरफ़अना लक ज़िक्रक लखें शान नवाज़ हुजन पर अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जे हबीब जो शान बुलंद आहे जो लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक 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 लब्बैक जे नारे खां डिजो न ही नारो अहिड़ो आहे सजण ठरंदो आहे दुश्मन जलंदो आहे सजण खे ठारण भी सवाब आहे त दुश्मन खे जलाइण भी सवाब आहे सुभान अल्लाह मुस्तफ़ा जो आशिक ठरंदो आहे ऐं मुस्तफ़ा जो जेको गुस्ताख आहे उहो परंदो आहे अल्लाह जे हबीब जे सजण खे मुस्तफ़ा जे आशिक खे ठारण भी सवाब आहे महबूब जे गुस्ताख खे जलाइण भी सवाब आहे सभई बुलंद आवाज़ सां लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह तकरीर बस साईं वारा कंदा ऐं फ़क़ति तव्हांजी ख़िदमत में आयत करीमा जो तर्जुमो कंदुसि मुस्तफ़ा जी मोहब्बत में अहिड़ा त महव थी वञो अहिड़ा चरिया ऐं मस्ताना थी वञो असांजे मदरसे जो मुंहिंजो क्लास फेलो हो उस्ताद भी हो क्लास फेलो भी हो गॾु पढ़ंदा हुआसीं असां उनखे चरियो चवरो चवंदा हुआसीं साईं असगर खे मूं सवेरे बि चयो पियो चरियो गोए खणी वियो जो उमरकोट में रहण वारो तव्हांखे ख़बर आहे तव्हां सभी उनखां वाक़ुफ़ आहियो हाफ़िज़ रियाज़ अहमद पंवर सभई चरियो चरियो चवंदा हुआसीं पर अल्लाह जो कसम उहो चरियो गोए खणी वियो वो अज महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी आशिकन में वो अल्लाह जे हबीब जी ज़ात के खातिर ऐं लब्बैक या रसूल अल्लाह जे नारे लगाइण जे खातिर जेल में आहे असां उनखे सलाम पेश करियूं था अल्हम्दुलिल्लाह असां मुस्तफ़ा जा चरिया ऐं दीवाना आहियूं मुस्तफ़ा जी मोहब्बत में मुझे हबीब ते सलात सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अल्लाह ताला जल जलालहू पंजे कलाम पाक कुरान करीम जे अंदर इरशाद फरमायो आ कद जाकुम मिनल्लाह नूरु व किताब मुबीन जोर सां जो सुभान अल्लाह अल्लाह ताला जल जलालो फरमायो बेशक तहकीक जाकुम आयो तव्हां वट मिनल्लाह अल्लाह जे तरफा अल्लाह खां जो सुभान अल्लाह छा आयो नूरो व किताबुम मुबीन नूर ऐं पधरो किताब आयो जो सुभान अल्लाह छा आयो हिकिड़ो नूर आयो ॿियो अल्लाह जो किताब आयो नूर मां मुराद असां तव्हांजो हबीब आहे चओ सुभान अल्लाह वो नूर कॾहिं आयो मुस्तफ़ा जी हिकिड़ी प्यारी हदीस आहे सलात पढ़ ज़ोर सां त पोइ हदीस पाक ॿुधाई सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह हुजूर पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जी दरबार रिसालत में जिब्रील अमीन आयो आ अम्मा फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा वेठी आ एतरे में जिब्रील आयो आ अम्मा साण फरमाए थी या रसूल अल्लाह ओ मुंहिंजा प्यारा बाबा ॿुधायो तव्हां ॿिन्ही मां वॾो केरा वॾो छा अजीब सवाल आ कुर्बान वञा सवाल ता
ऐं वरी कुर्बान वञा ज़िंदगियूं कुर्बान करियां जवाब ता चओ सुभान अल्लाह। महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था जिब्रील तूं ॿुधा त पाण मां वॾो केरु आहे। हज़रत जिब्रील अमीन मलाइकनि जो सरदार आहे पर अर्ज़ करे थो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह ओ मुंहिंजा महबूब अल्लाह जा रसूल या रसूल अल्लाह मिड़ई छा मिड़ई ॼमार जे लिहाज़ खां मां तव्हां खां थोरो वॾो आहियां पर शान हबीब जो बुलंदा जो सुभान अल्लाह। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जिब्रील ॿुधा भला तुंहिंजी ॼमार केतिरी आहे। अर्ज करण लॻो या रसूल अल्लाह अञा का शइ पैदा कान थी हुई न को ज़मन हो न का ज़मीन हुई न को आसमान हो न को जिन्न हा न को मलाइका हा न को हजरत आदम अलैहिस्सलाम हो न को अम्मा हवा हुई का शइ पैदा कान थी हुई रुगो तू लगी पई हुई। उन टाइम में आउं जिब्रील ॾिसंदो हुउसि त चौथे हिजाब में हिकिड़ो सितारो उभरंदो हो या रसूल अल्लाह जॾहिं उभरंदो हो त 70,000 साल बीठो हूंदो हो वरी जो लही वेंदो हो त 70,000 साल लही वेंदो हो। ओ मुंहिंजा हबीब उन सितारे खे लहंदे उभरंदे मूं जिब्रील 72,000 भेरा ॾिठो हो या रसूल अल्लाह। पोइ उहो तारो गायब थी वियो पोइ उन खां पोइ अल्लाह ताला ही ज़मन ज़मीन ठाहिया जिन मलाइक थिया आसमान पैदा थिया ज़मीनूं ठहियूं या रसूल अल्लाह। पोइ उहो सितारो कोन उभरियो एतिरी मुद्दत ताईं आउं ॾिसंदो आयुसि उहो सितारो उभरंदो हो। हबीबन जवाब ॿुधी खिली ॾिनो जो सुभान अल्लाह। मुस्तफ़ा आमना जो लाल खिली करे फरमाए थो ओ जिब्रील इहो तोखे ख़बर कान्हे का इहो त मूं मोहम्मद जो नूर हो जेको तोखां 1000 साल ख़ुदा पहिरीं पैदा फरमायो। नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक सरकार की आमद आका की आमद सरवर की आमद शाने मुस्तफा मिलादे मुस्तफा। आला हज़रत तॾहिं त असांजी तरबियत कई आहे न ईअं कूड़ कोन चयो आहे। मुस्तफ़ा जी हदीस जो अहिड़ो तर्जुमो उर्दू में कयो आहे जो दुनिया हैरान आहे जो सुभान अल्लाह। फरमाए तो अव्वल आखिर सब कुछ जाने देखे बई दो करीब सुभान अल्लाह। सभी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। चाहे तो अव्वल आखिर सब कुछ जाने देखे बई दो करीब गैब की खबरें देने वाला है वो खुदा का महबूब नबी जी अल्लाह अल्लाह अल्लाहू ला इलाहा इल्लाहू। हिकिड़ो भेरो चओ अल्लाह ला इलाहा इल्लाहू। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वो नूर जेको खुदा सभिनी खां पहिरीं ठाहियो वो नूर हज़रत आदम अलैहिस्सलाम में आयो त हज़रत आदम अलैहिस्सलाम जो एॾो शान जो मलाइक सजदा पिया कनि जो सुभान अल्लाह। वो नूर जॾहिं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम में आयो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे मथां बाह गुलों गुलज़ार बणिजी वई। वो नूर जॾहिं हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम में आयो हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम जे नरम गले ते काटी कान पई हले कुर्बान वञा महबूब जे उन नूर तां जॾहिं हबीबन जो उहो नूर अमर आमना में आयो चओ सुभान अल्लाह अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह खुली चओ सुभान अल्लाह। मां साण फरमाती जॾहिं मुंहिंजे हबीब जो नूर मुंहिंजे पाक शिकम मुबारक में आयो अम्मा साण फरमाती पाणी भरण जे लाइ वेंदी आहियां पहिरीं जॾहिं वेंदी हुअसि चाबलू इलाइक़ो हो ककर पेरनि में लॻंदा हा ककरा पथरियूं पेरनि में लॻंदियूं हुयूं सूर थींदो हो पर कुर्बान वञा हबीब जी ज़ात
मुस्तफ़ा मुझे पेट मुबारक में आया उन जबलन मां हला थी तो उहे पथरियूं जेके मुझे पेरन में रत कढी छड़ी जो हुयूं ॾुखियूं लॻदियूं हुयूं अम्मा साण फरमा थी जॾहिं उन्हनि ते पेर पई रखां त मेण खां वधीक नरम जो वञण सुभान अल्लाह अञा जो हलंदी वञा अम्मा साण फरमा थी जिन्हनि खूहनि मां असां पाणी छिके छिके थकी पवंदियूं हुयूंसीं हबीब आया अया खूह ते पहुचा थी पहुचण साण खूह जो पानी थोड़ा जो बाहर निकलो अचे सुभान अल्लाह अम्मा सां फरमा थी बीठे बीठे पानी भरे थी वठा अया जो हला थी पोया सॾ थियूं कन सहेलियूं ओ मर आमना वञे केॾां थी पानी ॿियो हलियो असांखे देरि थींदी असां थकी पहुंदियूंसीं डोल छिके छिके ओ मुस्तफ़ा जी अम्मा थोरो बि त असां तुंहिंजे हबीब जे सदके बीठे बीठे पानी भरे वठो सुभान अल्लाह अम्मा साण फरमा थी दिलो खणी हला थी ईअं थो महसूस थिए त दिलो किरी पियो आहे चो सुभान अल्लाह हथ हणा दिलो पियो आहे ख्याल आयो पानी हार जियो वरी अञा हथ हणा थी त चेक करियां पानी केॾां वियो अम्मा साण फरमा थी चेक जो करियां पानी मां बि फुल लॻो पियो कुर्बान वञा उन हबीब तां मुस्तफ़ा रुगो अम्मा ला रहमत कोन बणजी आया असां तव्हां जे लाइ बि रहमत बणजी आया रुगो असां तव्हां जे लाइ कोन पखियुनि जे लाइ बि रहमत बणजी आया हादा बणजी आया न बणजी आया मुस्तफ़ा आयो अल्हम्दुलिल्लाह सॼी सलात मुझे महबूब रबी दे सभी जाओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह सभी जाओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या कुर्बान वञा हबीब जे उन नूर तां खुदा जो कसम आया आया त सॼे जहान तां ॾुख लही आ चो सुभान अल्लाह अब तव्हां बि ठरो था न मुस्तफ़ा जो ज़िक्र ॿुधी ठरो था न ज़िक्र हबीब थो जारी फिकर वया थी फानी चो सुभान अल्लाह ज़िक्र हबीब थो जारी फिकर वया थी फानी जॾहिं मके बज आयो मीर मोहम्मद जानी चओ अल्लाह ओ अल्लाह सभई को अदा पढ़ायो सभई गॾिजी अल्लाह जो ज़िक्र करियो अल्लाह अल्लाह चओ अल्लाह 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 ओ मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो नूर जॾहिं हिन जहान में आयो जो सुभान अल्लाह कॾहिं आयो आला हज़रत का पुछी ॿुधायां फरमाए थो 12 रबीउल अव्वल को वो आई है ताज़ा बहार सुभान अल्लाह कोन थी अचे 12 रबीउल अव्वल को वो आई है ताज़ा बहार पढ़ती है सल्लू अलैहि वसल्लम आज दरो दीवार मदनी जी अल्लाह 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 ला इलाहा इल्लल्लाह अल्लाह 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 ला इलाहा इल्लल्लाह
ज़िक्र ज़ोर सां करा हाणे जेका हदीस ॿुधाईंदो न हाणे उहा हदीस तोखे ख़बर पइजी वेंदी ज़िक्र जो केॾो सवाब आहे मिलाद मिलाद आहे अल्लाह जो ज़िक्र जो सुभान अल्लाह 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 ज़ोर सां अल्लाह ला इलाहा इल्लल्लाहु अल्लाह अल्लाह आखिरी हदीस पाक तोखे ख़बर पइजी वेंदी त मुस्तफ़ा जो मिलाद छा आहे जो सुभान अल्लाह हिकिड़े ॾियाहाड़े सहाबी सगोराही वेठा हा गोड़ो ठाहे मस्जिद शरीफ़ में पर उहा का आम मस्जिद कान हुई उहो को आम माण्हू कोन हा उहा का आम शहर कोन हो उहो शहर मदीनो हो चो सुभान अल्लाह छा हो शहर मदीनो आहे ऐं मस्जिद नबवी आहे चो सुभान अल्लाह सहाबी नबी जा चो सुभान अल्लाह ही गोड़ो ठाहे जो वेठा हा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे हुजरे मुबारक खां ॿाहिर आया कुर्बान वञा मुंहिंजे मुस्तफ़ा जे उन हुजरे तां उन मुंहिंजे हबीब जे पाक घर तां जेको अॼु मुंहिंजे मुस्तफ़ा जो गुंबद ख़िज़रा आहे दुआ करियो ख़ुदा सां तव्हांखे ॾेखारे मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे थो घुरा मदनी मिठा तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे थो घुरा मदनी मिठा तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे लोक सां गॾु मां लॾे पाड़े में वेही रहा चओ सुभान अल्लाह अदा अहिड़ा भाग किथे मुस्तफ़ा जो मदीनो मिले सहाबी सगोरा वेठा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे हुजरे मुबारक खां ॿाहिर आया जेको अॼु मुस्तफ़ा जो गुंबद ख़िज़रा आहे हबीब जो आया अचण सां मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम अची सवाल कयो कंहिंखां सहाबा खां सवाल करण वारो जहान जो सरदार आहे जो सुभान अल्लाह महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था मा अजलसकुम कहिड़ी शइ तव्हांखे हिते विहारियो आहे छा मां बि माना अयो शइ माना तव्हांखे कहिड़ी शइ हिते विहारियो आहे छो हिते वेठा आहियो छाजो ही जलसो आहे सभिनी जो माना हुनजो सुभान अल्लाह महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम अची पुछा कई मां अजलसकुम कहिड़ी शइ तव्हांखे विहारियो आहे छो हिते वेठा आहियो छाजो जलसो आहे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सवाल कयो सहाबा हथ ॿधी अर्ज़ कयो जवाब ॾिनो या रसूल अल्लाह जलसना नज़कुरुल्लाह व नहमदुहु अला मा हदाना लिदीनिही व मन्ना अलैना बिका या रसूल अल्लाह ओ असांजा हबीब असां वेठा आहियूं चओ सुभान अल्लाह जलसना असां वेठा आहियूं नज़कुरुल्लाह जो सुभान अल्लाह अल्लाह जो ज़िक्र वेठा करियूं अल्लाह जो सुभान अल्लाह छा वेठा करियूं अदा तव्हां सांझी खां पोइ हिते असां खां बि पहिरीं वेठा आहियो ऐं तव्हां खां पोइ आयो आहियां मूंखां पहिरीं भला डांस थी हुई थी स्टेज ते केरु नचो कोन नचो अब ढोल वॻो शरनायूं हुयूं कोन्हे के को नाजाइज़ कम थियो हुजे त ॿुधायो तव्हां हिते मुंहिंजे अचण खां पोइ त अल्लाह जो ज़िक्र हलियो आहे सहाबा छा चयो नज़कुरुल्लाह अल्लाह जो ज़िक्र वेठा करियूं सुभान अल्लाह छो इन जे करे जो हदाना अल्लाह ताला असांखे हिदायत वारो दीन ॾिनो आहे व मन्ना अलैना बिका हिकिड़ो त अल्लाह ताला असांजे मथां एहसान कयो हिदायत वारो दीन ॾिनो ऐं ॿियो अल्लाह ताला असांजे मथां थोरो कयो जो अल्लाह ताला जल जलालहू तव्हां जहिड़ो हबीब असांखे नसीब फरमाया या रसूल अल्लाह तव्हांजे अचण ते कलमे जे नसीब थियण ते
दीन जे हासिल थियण ते उन हिदायत वारे दीन ते हलण ते ख़ुश थिया आहियूं ख़ुश अल्लाह जो एहसान वेठा कयूं अल्लाह ताला जल जलालहू जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कसम खणो कसम सहाबा कराम कसम खयो हबीबन करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सहाबियो मुझा प्यारा सहाबियो मूंखे तव्हां जे मथां बेएतबारी कान हुई मूं तव्हां खां कसम इन जे लाइ वरितो आहे जो तव्हां जी ॻाल्हि खे अञा वधीक पको थो करियां हबीबन करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के खबर हुई ते शाहनवाज चेहरा पैदा थींदा सभिनी जे मुंह ते तांगी थो घुमाया तव्हां जी ॻाल्हि खे पको थो करियां सहाबियो मूंखे बेएतबारी कान हुई तव्हां जी ॻाल्हि खे वधीक पको थो करियां हाणे जिब्रील आयो आहे ऐं मूं वटि पैगाम खणी आयो आहे ऐं चवे पियो या रसूल अल्लाह ॿाहिरि हलो ॾिसो त सही तव्हां जे सहाबा जे इन अमल जे करे अल्लाह ताला जल जलालहू मलाइकन में ख़ुशी थो मल्हाए चओ सुभान अल्लाह तॾहिं त असां चवंदा आहियूं मुस्तफ़ा जो मीलाद मल्हाए ख़ुदा खे राज़ी कंदासीं मीलाद खे मल्हाए राज़ी ख़ुदा कंदासीं चओ सुभान अल्लाह ज़ोर सां चओ सुभान अल्लाह अञा ज़ोर सां सुभान अल्लाह मीलाद खे मल्हाए राज़ी ख़ुदा कंदासीं लाहौल जे लठन सां दुश्मन जदा कंदासीं चओ महबूब जी सना सां पंहिंजा सीना सफ़ा कंदासीं मीलाद खे मल्हाए राज़ी ख़ुदा कंदासीं लाहौल जे लठन सां दुश्मन जदा कंदासीं अल्लाह ताला मुझी हाज़री कबूल फरमाए रब करीम मुझे दोस्तन जो अदा बुढ़े वारन जो ही मीलादुन नबी जो प्रोग्राम पंजी बारगाह खुदावंदी में कबूल फरमाए खुदा जो कसम बुढ़े जो कमाल कोने मुस्तफा सा खुदा वायदो कयो आ वरफाना लक ज़िक्र खुदा जो कलाम आ अल्लाह ताला फरमा तो मुझा हबीब तुझे खातिर मु तुझे ज़िक्र के बुलंद कयो आ ही मीलादुन नबी जो प्रोग्राम कोने मुझे मुस्तफा जे गुस्ताखन जे मथे मुंह ते मोचड़ो आ तो सुभान अल्लाह व आखिरु दावाना अल्हम्दुलिल्लाह।